बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, सिंध टीवी जी होस्ट मॉडल ऐं अदाकारा सबा ख़ान जे इश्क में आशिक़ हुसैन काथे खां काथे पहुतो। अॼु जी वीडियो में अव्हांखे ॿुधाईंदासीं आशिक़ हुसैन जी दर्द भरी कहाणी। जी हाँ दोस्तों, अॼु जे वीडियो में अव्हांखे ॿुधाईंदासीं आशिक़ हुसैन जी कहाणी। आशिक़ हुसैन चवे थो त मां लाड़कानी शहर सां तालुक़ु रखां थो ऐं उते मुंहिंजी पंहिंजी ज़मीन हुई ऐं मां घर बार वारो आहियां, यानी कि मुंहिंजी हिकु घरवारी ऐं हिकु न्याणी आहे, जिन खे छॾे करे मां पंहिंजी ज़मीन खपाए कराची अची पहुतुसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अदाकारा होस्ट ऐं मॉडल सबा ख़ान जे इश्क में। सबा ख़ान जे लाइ मां पंहिंजी ज़मीन खपाए कराची पहुतो आहियां, पर सबा ख़ान सां मुंहिंजी मुलाक़ात न थी आहे। सबा ख़ान खे ॾिसण जे लाइ मां सिंध टीवी जे ॿाहिरां चकर लॻाईंदो आहियां ऐं सबा ख़ान खे ॾिसी पंहिंजो अंदरु ठारींदो आहियां। प्यारा दोस्तों, आशिक़ हुसैन मसीद ॿुधाए थो त मां ज़मीनूं खपाए हिते कराची में ड्राइवरी करे रहियो आहियां ऐं सबा ख़ान जे इश्क में पंहिंजो सभु कुझु लुटाए पंहिंजो पाण खे ख़तमु करे वेठो आहियां। ऐं आशिक़ हुसैन मज़ीद चयो त मां सबा ख़ान खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त मां हुन जे लाइ पंहिंजो सभु कुझु तबाह करे चुको आहियां ऐं मां हुन सां बेहदि मुहबत कयां थो। बराए महिरबानी जेकॾहिं सबा ख़ान खे मुंहिंजे चकर जी ख़बर पए त उहो मूंसां ज़रूरु मिले। दुआउनि में यादि कजो। इहो ई असांजी अॼु जी वीडियो।